शरीफ मेहरबानी मोहम्मद शरीफ मुकारीवाल वारेवा दिल करियो पेला गुल वारेवा वाह शीदी शीदी में शीदी है वाह नदी बड़ा ना लगी ये करे सब अंदर पेला वाह शीदी टूटी है वारेवा लाइक कयो सब्सक्राइब कयो असांजे ऑफिशियल टीवी खे त जीअं असांजे वीडियो जी हर पहिरीं नोटिफिकेशन तव्हां ॾे जल्द खां जल्द पहुची सघे। मलाखड़ा टीवी सब्सक्राइब करण न विसारींदा ऐं लाइक करण न विसारींदा ऐं ॾिसण न विसारींदा। हज़रत साईं बाक़र शाह जिलानी रहमतुल्लाह अलैह जो ॿियो मलाखड़ो जे माल पाकिस्तान मल पैलान ते कढनि अशर सेक्रेटरी कांडेरो मोहम्मद रमज़ान काशकेली ऐं असांजे सिंध जी कमान उस्ताद बहराम काशकेली जॉइंट सेक्रेटरी दादर मला ऐं जनरल सेक्रेटरी सिंध भोला नबी शिदे जे निगरानी में बाक़र शाह जो हाल पाकिस्तान जो मुक़ाबिलो वरी ही मेलो ॾिसो मलाखड़ो ॾिसिजो तव्हांजे साम्हूं वॾा मुक़ाबिला आहिनि ॾिसो मलाखड़ा टीवी यूट्यूब में मलाखड़ा टीवी उनजो एडमिन आहे मीर हसन सोलंकी वारे रहीम आकलानी जो मेहरबानियूं मीर हसन खे 1000 रुपया रहीम आकलानी आयाशा वारे गुलाब भलो चयो हां पोइ पहलवान मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सरजू दुआ कयो मगिया शाल वणा धिकारे न छड़ी न थम ए बघणा किथे बुडी न मरा ऐं महबूबन जे मेड़ में सभिननि खां पहिरीं त हज़रत बाक़र शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह जे सभिननि पांधीड़नि खे सभिननि अक़ीदतमंदनि खे सभिननि मुरीदनि खे ऐं मलाखड़े जे सभिननि शौक़ीननि खे सैयदनि सादातनि खे मूं नाचीज़ जी तरफ़ां अस्सलामु अलैकुम ऐं या अली मदद। अल्लाह साईं तव्हांखे खोड़ सारी इज़तनि सां नवाज़े जे मुझे उस्ताद है मुश्ताक मंगरियो जेको अॼु असांजे हिन मलाखड़े में असांजे इसरार ते पहुतो आहे छो जो कल मलाखड़े में लाउड स्पीकर कोन हुआ त मज़ो ई कोन हो ऐं उस्ताद पाण कोन हो त मज़ो ई कोन हो। अॼु आयो आहे त इहे असांजूं अखियूं थधियूं थियूं आहिनि ऐं हिते जे सभिननि दोस्तनि भाइरनि सां अपील थो करियां त उस्ताद मुश्ताक मंगरियो न सिर्फ़ अनाउंसर आहे पर मुंहिंजो अनाउंसमेंट में उस्ताद बि आहे ऐं तव्हां सभिननि सां अपील करियां थो त मुंहिंजे उस्ताद खे ज़रूरु इनाम सां नवाज़िजो ऐं जेतिरो थी सघे ओतिरो प्यार ऐं मोहबत ॾिजो। असांजी दिलियूं असांजूं मोहबतूं असांजा कुर्ब हमेशह तव्हां सां गॾु आहिनि ऐं तव्हां सां अपील थो करियां जे तव्हांखे मलाखड़े जी ख़ुशी हुजे हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी हणी ॿुधायो मौला सियावा खे सलामत रखे। ईअं न जीअं उस्ताद मुश्ताक चयो त हीअ नबी साईं जी सवारी आहे असां उहा सुन्नत अदा कई आहिनि असां तव्हां सां अपील करियूं था जेको बि ताड़ी वॼाईंदो अल्लाह कंदो मदीने वारे जो दीदार कंदो ऐं नारो लॻे नारे हैदरी। बादल जाखरो मूं पहिरीं पुछो त बादल जाखरे जो महिरबानियूं मीर हसन जो 500 रुपया शाहज़ो शाह जी महिरबानी जिलानी सरकार जो 500 रुपया मीर हसन यूट्यूब जो असांजो दोस्त आहे ऐं मलाखड़ा टीवी जो एडमिन आहे ही सॼी रिकॉर्डिंग हलंदी वरी 12 महीना ही ॾिसिजो दुनिया ॾिसंदी हिननि खे महिरबानियूं साईं शाहज़ो शाह जो ॿारे बादल जाखरा वॾियूं महिरबानियूं बादल जाखरो मूंखे बि इनाम 1000 रुपया तमामु वॾियूं महिरबानियूं मीर हसन सोलंकी उनखे ख़ुशूसी इनाम ऐं 1000 रुपया बादल जाखिर जो महिरबानियूं अदा रहीम आकलानी जो महिरबानियूं 1000 रुपया इनाम ऐं मीर हसन सोलंकी मलाखड़ा टीवी जो एडमिन पहला गुलदस्तो ऐं पहला सदा मला फतेह हुसैन मला साथ कान्या वारे वारे मला वारे जो दर्शादू वारे खास के लिए जी वारे गुलदस्ता मारियो मरवान मारियो यो ये कदे कोन नंदो ने जूतो मल्ला छा अदालती में हिम्मत लगारो पहलवान गुलदस्ते के हार तो पर अगली ताड़ी लगे जोर सा ताड़ी इन्हें खुशियों में ताड़ी लगे जोर सा ताड़ी वारे गुलदस्ता सोना जावेन वारे वाफे तो आके लानी वारे गुलदस्ता मोशे का नाम आई तो वारे वाह
वाह बादल जाकरा वाह साइड कर वाह पहलान वाह बारी चा वारे बारी चा वाह सख्त मुकाबलो दोस्तों ने गुलदस्त वॾो महिरबानियूं रही माकड़ानी 500 रुपया गुलदस्ते के 500 रुपया खाल्द वॾो खाल्द छोड़ो वारे खाल्द वॾो खाल्द छोड़ो या छोरे का शेख समाज में नाम मोहम्मद पालारी वारे वाह पालारी पहुंची आने नारा हैदरी वाह वाह वारे वाह हाजी में आने के फोन कियो तो चैन शाला हाजिरी भर भी हाजी हजूर बशपालारी ऐं तैयब पालारी साहब जी महिरबानियूं हाजी हजूर बशपालारी ऐं वॾो तैयब पालारी हाजी एजाज़ अमन पालारी हाजी एजाज़ अमन पालारी वारे पालारी वाह सखी तोखे मौला आबाद रखे हर पहलवान खे खुदा खे मञो मल्ला आखिड़े खे हलायो जेकर तव्हांखे पैसा न मिलनि सिकंदर बीठो पहलवान खान बहादुर शोरो ऐं पहलवान शरीफ अहवान हेॾा पहलवान रुज़वान आकलानी ऐं पहलवान जोखो हाजी मेहर रहमो पहुची विया मोहतरम हाजी मेहर रहमो उन सां गॾु वॾो हाजी एजाज़ अमन पालारी मोहतरम जनाब वॾो तैयब पालारी मोहतरम महिमान वारा साईं काबिल वॾो हज़ूर बख्श पालारी सख़्त मुक़ाबिलो वाह पहलवान आकलानी पुटाए वारे पहलवान फिदा सर पठान हार बजा पहलवान फिदा सर पठान हन 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 वॾो महिरबानियूं हाजी मेहर रहमो वारे वाह बादल जाकरो सख्त मुकाबलो महिरबानी करे कुर्सियुनि ते बीठा आहियो कुर्सियुनि ते टेके ॾियो उहे खुदा खे मञो हुननि जो हथ न खाओ वाह खान छोरा वाह 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 छोरा वाह छोरा वाह रे छोरा वाह जी छोरा साथ को आना क्या बात है छोरा तेरी क्या बात है साथ को लगे ताड़ी या साईं के मलबरी साईं शाह जिलानी के या मलबरी लगे ताड़ी मारे छोरा वाह हार जो पहला रजबरामो फुला नबी शुद्धि के गुजारिश आई साउंड आजाद करायो पुलिस के गुजारिश ॿी माई छॾो सिर्फ़ साउंड आजाद कराइजो वाह पहला सैयद आशा अञा बिल न थिया बिलनि वारा चवनि जा माहौल ॾिसनि पिया वॾो एजाज़ पालारी हाजी आहे लाल मलूक सावा पहलवान सैयद आशा बुखारी साईं शाह बचा किबला साईं पीर मकूर शाह जो शहजादो है हाणे गादी नशीन है हेड़ा पहला साईं आशा ऐं सां गॾु बादल खान जाखरो पहला राशिद खे ध्यान जी सैयद साईं ॾेखार का पंज करी वाह सैयद का लगातार क्या बात है चाचा नारे हैदरी वाह सैयद आशा बुखारी अचिया पहला रजब रहमो वाह पहला नाशुक सो ऐं पहला कुर्बान काका तू हर मल था उथन तू बि खड़ो थो लॻो पिया वारे आसा वाह पहला खुसा हेड़ा पहला रजब रहमो वारे वाह दोस्तनि खे सलाम साईं जा भक्त पहलवान वारे सैयद आशा बुखारी अचे गोला नबी शुद्धि पहला रजब रहमो मतलब पहली मुकाबला सख्त मुकाबला वारे गुलाम सर पठान माशू के शर के लेंड करो धर्म खड़े होले असांजे कौम के करियो छा ताड़ी वडाए के जोर सा लगे ताड़ी सैयद आशा हेड़ा पहला रजब रहमो ऐं पहला गुलाम वारे रजब रहमा अॼु महिरबानी पहला रजब रहमो मल मिलंदो वाह 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 रशीदी बरसात 1 2 3 रशीदी पैटो लगे पियो है
यादा पे तो लगे पाए वाह वाह रे वाह शीदी चंबड़ियो शीदी ये चंबड़िया जे मेजे ओ के चिचड़ चंबड़े ती चंबड़ियो ये शीदी कपल न बेचा चोरन हां होशियार हमा सताबार हां शीदी खानदार पहला राम शीदी वारा जाता आदरा बारा ओ गुरु मेरे बच्चों मेरे पैसा बेटा जी हाजी मेहरामा ओ यही पहला रहमू हिन जे फादर का आगे अब वधी लाया हिन जे अरबाब बि मेहरबान जाम बि मेहरबान शीराजी मेहरबान मलक मेहरबान वारे रहमा मुराद मुझा मौला शीदी के साया आशा के बोला भी साया आशा जो पहलवान वापस दो ने अफसोस है ना आशा खुदा जो कदम ये सायो दिलेरी असा जो पहलवान जेके गुलाम सर पठान बाबा वसी मना सब पहलवान बाहर किलोमीटर ये जानवरी जिद में थोड़ा टूटी अजमेर लगे ताड़ी ने जोलो इन्हें दे बादल जाकर जो बिला 500 रुपया हाल बिल थी 3000 ये जिद में वाली जोड़ टूटी है वारे मुराद पहरवा साथ के चे मुराद पहर दूसरे तो पहलवान है रजब राय में जो है मुराद पवार जो मुकाबला है तेरी जोड़ जो पहलवान गुलाम ने भी की तो वही राय में जो जोड़ वाह ये तो राय में गुलाम ने भी जोड़ टूटी है राय मुराद का तो साईं और साहब तो है वॾियूं महिरबानियूं साईं वाह पहलवान मुराद के दोस्त नाम था देन पहलवान मुराद पर आप जो पहलवान दोस्त नाम था देन हाजी में आराम हो तो वारे वाह गुलाम मुस्तफा नारावा वारे गुलाम मुस्तफा नारावा रही माकरानी जो पहर भलो पहला बहोरा भले रजबरा मल मारे हो खैरा नारे के नाम लो दोस्तों कदरारा थो मल कुरान जो कसम भलायन नारो उस्ताद पहलवाना वारे आसिफ बड़े मेहरबानियों अचे गुलाम सर पठान पहला राह शीदी 100 रुपया वरे तय पहला 100 रुपया बड़े मेहरबानियों दोस्तन जो जेके इनाम पिया ॾियनि 57 खे सख़्त मुक़ाबिलो गुलाम सर पठान ऐं पहला राह शीदी पठान मल वड़े सिधाई कराची में जो 1 लख रुपया नाम थी वञे वाह शीदी शीदी वाह नदी बाला शहर जिले जी कमान सदर सिकंदर चाजो जो अमीर मेहरबान अरे खुदा के मन कूड़ा कुरानी करे जादू हमारे शीदी ने जादू बार गधे टिचरे खोदी मल ऊड़ा कुरान तू जो करी लगे तारी मल गधा पठान राज साथी नो देखो हेरा भलो पहलाना गुलाब बलोच रासर सोल मरी मीरपुर गांजे जो बिला 50,000 रुपया पठान दे आज ये जाओ पलर तो बाला बाग होती जिलानी जो बिल 1000 रुपया दातर जाकर जो बिल 500 रुपया बिल जो 6,500 वारे वाह साईं दुआ ॾिनी आहे जिलानी साईं शाबे शाह जिलानी वारे बादल जाखरावा
वाह रहीमा कलानी वाला नेता बारीचा गुलाम मुस्तफा हमलानी असांजो ऑफिसर आहे मुंहिंजो वॾो महिरबानी वाह साईं नूर शाह जी साईं नूर शाह बुखारी रहीम आकलानी साहब जो वॾी वॾी महिरबानी अल्लाह खे 2000 इनाम ॾिनई मूंखे मुश्ताक खे वॾी महिरबानी कुर्ब अरे रहीमा कलानी वाह रहीमा कलानी ॿियो छो चकर इनाम आहे आज़ाद कराए ॿियो छॾे ॾियो तव्हां बदनाम ही माण्हू छॾी किराए ॾींदा यार पुठियां वीचारो बीठो आहे पहलवान साईं ऐं पहलवान तातो शीदी वॾो महिरबानियूं साईं बादल जाखरे साहिब जो असां पहिरां मूंखे खसू जे नाम 500 रुपया वॾो महिरबानी हाजी एजाज पालारी जो मोहम्मद तैयब पालारी मोहतरम हज़ूर मुश्ता पालारी हाजी निहार रहमू साईं शादी शाह जिलानी वॾो महिरबानी मुंहिंजो मुर्शिद जो असां पाण जिला जा मुरीद वाह वाह सैयद हाजी एजाज पालारी 1000 रुपया मलागराटी जो एडमिन मीर हसन वारे गुलाम मुर्तजा शोरा गुलाम मुर्तजा पालारी वॾो महिरबानी अज़र जान होटल जो मालिक ऐं वॾो गुलाम मुर्तजा पालारी पहुतो हैदराबाद खां पालारी जो वॾियूं महिरबानियूं बदर जान पालारी जो बिरादर हाजी नज़र जो शहजादो तमामु वॾियूं महिरबानियूं हिकिड़ी मल न थी आहे वॾी महिरबानी साल बारीचे ऐं असांजे महिमान भाई साल बारीचे जो जे नाम मोकिले 1000 रुपया गुलाब बलोच ऐं पहिला इम्तिहान मंगलान हाणे नथी पालारी वाह नथी हिकिड़ी थी आहे तव्हांखे एॾी तकड़ा जा गुलाम मुस्तफा नारे जी मल करायो हुकुम आयो त गुलाम मुस्तफा नारे जी मल करायो मुंहिंजा दोस्त आहिनि वाह रे भलो चवा अज़र जान पालारी अज़र मिले थो हाजी एजाज पालारी मोहम्मद तैयब पालारी हज़ूर बख्श पालारी हाजी निहार रहमू उनसां मिल छोकिरे खे छा बीठो आहे खुदा खे मञो उन्होंने ख़र्च कयो वाह रे इम्तिहान यहाँ से हिन पहिरीं चयो मैंने जेको असां मां लॻंदो तो अस्पताल वेंदो वारे मंगलाड़ हाणे चयो पहलवान हाणे ॻाल्हि ॿुधो ई पोते करायो या हाणे इहे सोना 70 वरी सॼी लाइन थी वई गुलाम मुस्तफा नारो वाह साईं बादल साईं वाह जाकरा नारो पहलवान ही ए साईं सजाद लाखिर साहब जो महिरबानियूं सिंध पुलिस जूं महिरबानियूं ए साईं सजाद लाखिर साहब जूं महिरबानियूं नाल पैसे वारा गुलदस्तो अचे गुलदस्तो वारे मलाव न छॾ वारे ज़मीर शीदी एम्ब्रो शीदी ये तो एम्ब्रो शीदी ही हिते जो कोन ही शीदी तो अफ्रीका जो शीदी है ही अफ्रीका जो है ही मारो खयारी भला ये समझो वाह शीदी मुझा मौला शीदी केड़ा मुझा मौला हिन उम्मत दा बार ला शीदी केड़ा बारी थे 500 रुपया बिल थी 3000 का मुझा मौला नहीं अल्लाह साईं मुसलमान के बचा शीदी केड़ा हाँ शीदी बिल 500 रुपया हाजी नजर तालारी बदर जान तालारी कोई मलाए गुलदस्ता
गुलाम मुर्तजा पालारी ॿुधाईंदा साईं अनवर शाह बुखारी वारे वाह दिल करियो पलार गुलदस्तो मरियो सीर पइजी वई ही जहिड़ो वाह कुसियो ही हराम थी वियो हिनखे सीर बि न पहुती मोहम्मद का जनाज़ा जा रहे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा चौथे जड़ेरा पुट आई अम्मा ओ नख लक में नथा पुछड़ा केर बनो तो खड़े अल्लाह रे अम्मा मरियो मरवान मरियो यजीद आप किथे जो मिले वारे वाह वारे खोसावा वारे पहलान माशू गली खोसावा वाह पहलान माशू खोसावा हेरा पहला दिल्ली शीदी किथा बा शीदी निकरन खुद नहीं नगा शीदी अचे पहला साईं अयाशा हार अचे पहला सैयद अयाशा अचे पहला रजब रामू हेरा पहलान इरफान आई तकरा पहलान 1000 बाबला मुस्ताना मिठल पहलानी साहब ने पहलान राह करे के नाम जो सजा अल्लाह करे पाप जो पहलाना सजा मना जो कदे बादल जा करो शौकीना चार मत जा करो खुदा जो कसम जाकरा सखियन बजा मौला मल्ला जी पारत दे वारे खास कलीवा ही ओ पहला जो लत्ती बड़े वार को आने साल दिल ए गांधी रशीद साईं सैयद शाहजेब शाह जिलानी सैयद शाहजेब शाह जिलानी सैयद अयाशा बुखारी बाइकड़ो फोटो हिडाब करो पेट्रोल सुंदो बने थोड़ो हिडाब करके मिला गए दोस्तों ही मलागड़ो वरी मलागड़ा टीवी दे ॾिस जो यूट्यूब में मलागड़ा टीवी और जो एडमिन आदा मीर सो लगी उनके फॉलो कयो उनके सब्सक्राइब कयो उनके उनकी सपोर्ट कयो उनके लाइक कयो वरी ही ॾिसो जी मलागड़ो ते महिरबानी बादल जाकिर साहब जो जे ॾिनो आहे नदी पालारी के खस जे 9000 रुपया गुलाब बलोच वारे साहब मोहम्मद रमजान आवा 1000 रुपया दिलाए बादल जाकिर साहब जो 1000 अक्षर में हाकिम वाह पहलान वाह वाह वारे वाह खतरे को मनियो वाह पहलान वाह अच्छे पहलान खान शुरू लाल बल्लू खुशो साजू गुरमीना मुटारी का वाह पहलान ओ मुकामे कोई मला खाली हाकिम जाकिर जो बाजार है पहलवान खान मोहम्मद शोरो शरीफ वाणी मल भी थे हाणे असां मले तरफ हलंदासीं मलाकड़ा टीवी के लाइक शेयर करणु बिल्कुलु आसान हो असांजे थाणे भोला खान में मौजूद आहियूं हज़रत बाकर शाह जिलानी ते टियों मलाकड़ो तव्हां सां शेयर कयूं था मलाकड़ा टीवी के लाइक शेयर करणु बिल्कुलु आसान गुलाब बलोच के इनाम दादन बादल जाकिर जो बलोच भले पहले नसीब महिरबानी मोहम्मद शरीफ जाकिर साहब जो जो साईं जाकर गल में आए जे इनाम 1000 रुपया और जाकर फकीर लाल मलू खुशो बड़ी महिरबानी साईं शाहजेब शाह जिलानी साईं शाहजेब शाह जिलानी मेरा पुत्र मेरा यार तारो साउंड आवाज घट दो करे अच्छा है मसला तो आवाज घट न करना वाह पहलान खान शोरावा वाह पहलान खान बहादुर शोरावा वारे वाह शोरावा जाकर जा दिल करियो शोर वारे शोरावा वारे वाह शोरा नारे हैदरी महिरबानी करे हाथ थोड़ी लाठी चार्ज को मारो नथा समझ छा कयो यार तमाम सोनी कताई यार जो यार अज भी ॾिसो बोस्की जो ओरिजिनल मेरे सैद फरार शाह अली शाह मेरे सैयद ही साईं अयाशा जो भाई
साईं सदया छाजो नंदो मारे गुला नबीला मारे गुला नबीला मारे गुला नबी शिदी के तैयारी में हरामे ने तलान मारे गुला शिदी मारे गुला मुस्तफा नारा मारे नारा शान जा नारा शान ते मारे गुला नबीला मुबारक हाजी में हरामे के लख लगे मुबारक हाजी जापानी के शीदी मारे अले बारी जो ए पहलवान माशूगली खोसो साया यासविला शायरा चिवे जवान सिद्ध जे सालार सरवाने सिद्ध यार मेहरबानी मजलान मेहरबानी मजलान कौन सदा है जीरो तो पहलवान रजब राइम ऐं मुराद पवर जी मलिक जे ऐं असांजे बाखर शाह ते मौजूद आहियूं टे मुलाक़ात तव्हां सां शेयर कयूं था हाणे तव्हां मल जी तरफ़ हलंदासीं पहलवान रजब राइम ऐं पहलवान मुराद पवर जी मलिक जे ऐं हीअ बि फाइनल मुक़ाबिले में बिलाट तो कहिड़ो ख़ुशि नसीब माने ने कहा केड़े मतलब आवाज थी कसम अल्लाह के मुकर माई जो अरीद बना कर माई कुछ नहीं मारे रजब मारा मुराद बहन रजब मारे वा एजा पाला इमाम पाला वाह रे वाह चारे मलू चट मुराद पवर के मारे हो रजब राइम मारे रजब अली रहमा बई बले मारे रहमा बई बले मारे हिकिड़ी ॻाल्हि जो ॾुख आहे सो सॼी राति मूंखे निंड कोन ईंदी छो जो मुराद पवर खे अलाह से एतिरी इज़तनि सां नवाज़ियो आहे जो पूरे पाकिस्तान में मुक़ाबला कयो वेठो आहे मूं पिण ॾिसां पाण केतिरा मुक़ाबला कया आहिनि पर मुराद पवर हिते चार गुलाब से बखान खुदा कंदो तो तोखे हिन साल रब पाक वरी हज कराईंदो इन साल तोखे इन ॿिन्ही ने हज रब पाक कराईंदो आउं ग़रीब आहियां आउं गुनाहगार आहियां पर मुंहिंजी दुआ आहे त मुंहिंजा मौला अॼु हेॾे भलारे ॾींहं ते हिन बादशाह जी ड्यूटी पिया ॾियूं हिन ॿिन्ही जहान खे हज करा पंहिंजो तवाफ़ करा हज रसूल जी जुलू नसीब कर सफ़ा मुराद जा पंध नसीब कर बाबा ॻाल्हि ॿुधो ऐं बेज़मी मिलेगा लाउड वठण पर ॻाल्हि इहा आहे जो सुभाणे थोरो परे परे ॿाहिरि बदिलंदासीं ऐं 3 बजे मलाखड़ो थींदो पोइ तव्हां वरी भॼ भॼ था कयो मलाखड़ो ख़राबु करे था छॾियो सुभाणे हिकु त परे बीहजो ॿियो त कुर्सियुनि खां अंदरि अचणु कंहिंखे बि न ॾींदासीं सफ़ा सख़्ती सां मना आहे कुर्सियुनि खां अंदरि वेहण छो त अॼु बि असांजो मलाखड़ो ख़राबु थी वियो सफ़ा मज़ो ई न थियो मलाखड़े में बाक़ी सुभाणे 3 बजे टाइम सां पुॼंदो त मलाखड़ो ॾिसंदो न त 4 बजे ताईं वरी ॿियो कमु कयो लॻे तारी ऐं गुलाम हुसैन सां गॾु आउं बि चवां थो तव्हांखे त सुभाणे पाण खे मलाखड़े में डिसिप्लिन जो खोड़ सारो ख़्यालु रखिणो आहे अलाह सां अव्हांखे इज़तूं ॾे अॼु जेको अव्हां निभायो आहे मोहबतूं ॾिनियूं आहिनि जिन इनाम ॾिनो आहे जिन न इनाम बि ॾिनूं जेका न ॾेई सघिया असां उन्हनि जा बेद थोराईंदा आहियूं छो जो अव्हां जूं मोहबतूं अव्हां जो कुर्ब असांजे लाइ खोड़ आहिनि ऐं अव्हां जे लाइ दुआ थो करियां पर आख़िर में हिकिड़ो नारो हणायूं था नारे जो जवाबु ॾियो ऐं उस्ताद मुश्ताक मंगरी असां ॿिन्हिनि जे लाइ दुआ कई ऐं उस्ताद मंगरी जे लाइ दुआ थो करियां त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत नसीब थींदी इंशाअल्लाह मोब जाकरो पहिरीं थी हूंदी पर माजिद अली जाकरे आप भी ओडी ओडी मेहरबानी नारो लगे नारे पिंडनी सलाम लख नेक ओदरी आगे बाकर जा जिलानी कसम मुराद गजी इनाम ॾियो मुराद कलम किरी अॼु बि किरी भलो पहलो न ही इनाम जो हक़दार आहे मुराद जे हक़ में दुआ घुरो सुभाणे मुक़ाबलो कंदो ऐं मीरसन सोलंकी 1000 ॾे असांजो हिनखे भर मीरसन जुमन खे जुमन मोहम्मद जुमन पालारी तो 1000 ॾे थो मोहम्मद जी 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 हा बाबा उस्ताद बाराम खे 1000 रुपया असांजो वॾो आहे मोहम्मद जुमन पालारी हर मुल्क खे मीरसन सोलंकी असांजो टीवी जो नुमाइंदो हुनखे 1000 रुपया उस्ताद बाराम ॾे थो वठी ॾिया उस्ताद बाराम वॾो आहे कोच आहे गुलदस्ते जो पे आहे असांजो वॾो आहे हिनखे ॾे अलाह ते ख़ुशि कंदो बाकर शाह जीलानी ते गंज ॾींदो ताड़ी लॻे
हाँ जिंदाबाद वाह लाउड वायर तो पर दो सुभाणे गादी नशीन पीर से महबूब शाह जिलानी पहुंचो दोस्तों इनाम हिते 1000 माण्हू आता 20,000 माण्हू का मथे ही पब्लिक ही पर कसम अल्लाह जी जात जो मोहम्मद जुमन पालार जे जवान जो इनाम के डाले हर पहलवान के वेठे वेठे मुझे सामू कम से कम 35-40,000 नाज सभी गरीब पहलवान के वॾो महिरबानी यही दुआ अल्लाह कंदो जेॾा पेर हूंदुसि तेॾा ख़ैर हूंदो महिरबानी मोहम्मद जुमन पालारी ऐं साडे टी दोस्त आहिनि हिननि दोस्तनि में उमेदूं आहिनि ही ग्रुप ने गाजे मासरो हुजे बाक़ी हेॾी ख़लक जेका वेठी आहे न सर हीअ कान लॻी वियो पेलनि मथां हीअ कान हा हिकु वठण लाइ हींअर तुंहिंजी बुराई थी आहे मूंखे बि निंड कोन्हे ॾी हेड़ो पहलवान पर इंशाल्लाह वरी तोखे तयारी करणी आहे अख में दुआ करो मुझे पेड़ लग थी हो इंशाल्लाह लक जरीमल वरी गुड लक थींदो इंशाल्लाह लोडे छॾींदो इंशाल्लाह तो कुछ मालूम रह जी वो तव्हांखे इंशाल्लाह सुभाणे तव्हांखे ॾेखारींदासीं मलाकड़ा टीवी खे लाइक शेयर ये पोड़ी ना घर में आ रहा है हिरा की है अयाज शाह जो ऐं मुश्ताक मंगल जो वॾी महिरबानी वरी मलाकड़ो ॾिसो मलाकड़ा टीवी जो एड महिनत आहे मीर 600 लॻे सां राखंदा आहे बाक़ी शाह जिलानी जो मलाकड़ो मलाकड़ा यूट्यूब में मलाकड़ा टीवी के ऐड कयो उनके सपोर्ट कयो उनके फॉलो कयो उनके सब्सक्राइब कयो उनके लाइक कयो ॾिसो मलो अदा गुलदस्ते जो साईं अयाज शाह जो ॾिसो में आदार चवराए में जो गुलाब हुसैन पठान जो खान शोर जो मुराद पौर जो ॾिसो वरी मज़ा मलाकड़ा टीवी ते लॻे तारी शौक़ीन जा साईं खे ना पिया ॾियनि वॾो महिरबानी त चवंदा न 100 ॾे त 200 गिनो दर्द सभई असां खां पासो था कनि हर हंध असांखे थियो मुश्किल पीर बाकर शाह जिलानी इनाम ॾियो अदा गुलदस्ते खे जॻह ॾियो कुर्सी ॾियो किथे वॾी महिरबानी अयो शौक़ीन जो इनाम ॾियो अचो जागो सिंधी जागो अचो इनाम ॾियो साईं बि गॾु बीठो आहे ॿई सुठा पहलवान सरबा अचे इनाम ॾियो पहलवान गुलाब हुसैन पठान साईं वॾी महिरबानी तव्हांजी वाह वॾी महिरबानी दोस्तनि जो इनाम ॾेई किथे वारे साण बारे जावा वारे लाडे दा बारे जावा मामा जो मारे वॾी महिरबानी कुर्ब मुझो यार बोलो मामा वॾी महिरबानी दोस्तनि जो इनाम पिया ॾियनि अदा घुम वारे ला वॾी महिरबानी अदा मोहम्मद जमाल पालारी सलाम लगे तारी जवान जा पुट न तारी न लगे तारी अदाई कपड़ा ओदा गुलदस्ते कपड़ा जिथे हुजन जेडे भी हुजन मेहरबानी करे कपड़ा दो गुलदस्ते या कपड़ा ने अदा गुलदस्ते कपड़ा नीर संजय नमूने कैमरा भरी पई आहे जे ख्याल सबूत मोरे मौजूद है मारे मोहम्मद जुमन पालारी लगे तारी पालारी ला लगे तारी